शदादकोट का बगोदड़ो रोड गुज़श्ता 3 दहाइयों से नए सिर तामीर होने के मुंतज़िर 1 किलोमीटर के फासले पर वाक़ मेन बगोदड़ो रोड 2 छोटे जगहों पर सियासी बुनियादों पर तामीर, मगर बाकी का रोड का बड़ा हिस्सा मुंतखब नुमाइंदों समेत रोड्स खाते वालों को नज़र नहीं आ रहा। ये शदादकोट बगोर रोड असांजो तकरीबन मुसलसिल 3 सालन खां कंहिं हिकु चकर ठहियो आहे, सो बि नाकारा ठहियो, उन खां बाद में मथां पत्थर विधा विया आहिनि। पत्थरनि खां पोइ हितां जी आवाम सां मुसलसिल सालनि जा साल आज़ार थियो वियो आहे। उन जो हितां जी आवाम खे ई आज़ार आहे, ॿिए कंहिंखे कोई बि को फ़र्क़ु नथो पए। चूंडियल नुमाइंदा अचनि था, वोट वठी ऐं ग़ाइब था थी वञनि ऐं आवाम जो आज़ार कोई सम्झे नथो। हिन रोड न ठहण सां असांखे वॾो दुकानदारनि खे ऐं हितां जी पिरापटनि खे वॾो फ़र्क़ु पियो आहे। हिते जेके फ्लोर मिलियूं हुई बंदि थी वियूं सिर्फ़ु हिन रोड जे करे। शदादकोट बगोर रोड न ठहण जे करे हितां जे वापारियुनि खे बि वॾो कापारी धकु लॻो आहे। असां DC कंबर शदादकोट खां जेके रोड्स खाते में जेके मिनिस्टर आहिनि उन्हनि खां इहा अपील कंदासीं, महिरबानी करे बगे रोड खे ठाराए ॾिनो वञे, जीअं हितां जी आवाम खां इहो आज़ार जेको आहे ख़तमु थी वञे। वॾे यारमंद महले जो रवासी आहियां, कंहिं कदमी ॻोठ आहे। हिन वक़्तु ताणी MA MP ते कई चकर पंध करे चुका आहियूं त हीअ जेके 20-25 सालनि जा आसरा ॾियनि था, अॼु ठहे थो सुभाणे ठहे थो। अफ़सोस चवणो पए थो त हिन रोड जो हालत में कई हादसा थिया आहिनि। जेकॾहिं मरीज़ वञे थो रस्ते सां पहुचण सां ई हिकु न ॿियो मर्द खे पकिड़े जो थो वञे, को पेट जो सूरु, हिन जो खॾा खूब आहिनि। 25 साल थिया आहिनि, अॼु सुभाणे करे रोड ठाहे नथा ॾियनि असांखे। ॻोठ फैज़ मोहम्मद, उन खां बाद वॾेरो यार मोहम्मद, हे विच में का शइ न आहे ठहियो। जेको पैसो अचे माण्हू खाई था वञनि, असांजे लाइ रोड नथो ठहे। जेके बि वोटूं हुया पीपल्स पार्टी जा हुया, लेकिन असांखे को सहूलियत ई न आहे रोड जे बारे में, न बिजली जो न पाणी जो, रुगो गंदगी गंदगी आहे, ॿियो का शइ न आहे। रुगो जेको बि रोड ठहे थो, न छा रोड डेली चवनि था त अॼु रोड ठहे थो। असांजी उमिरि कम से कम 45-46 साल थियो आहे, असां रोड ठहण ते ॾिसूं ई नथा। रुगो आहे जी हालत तमामु ख़राबु आहे। हे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में रोड ठही विया आहिनि, बाक़ी हूअं ठहिया ई न आहिनि। हिन वक़्तु बि 3 चकर 4 चकर टेंडर मंज़ूर थी चुको आहे, त बि रोड जी हालत इहा सभु वॾेरा पैसा खाई विया आहिनि। असांजो मीर साहिब खे अर्ज़ु आहे त बाबा रोड जी महिरबानी करे मरम्मत कराए, इंक्वायरी कराई वञे त रोड जा पैसा कंहिं खाधा विया आहिनि। जबकि अहले इलाका ने वश न्यूज़ से बात करते हुए मुंतखब नुमाइंदों की कारकर्दगी और सियासी सपोर्ट का नाम नेहाद नज़ारा देखते हुए मायूसी के साथ अफसोस का इजहार किया। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।